खिपरो जे सांगड़ रोड ते क़ाइम डी मार्ट जेको खिपरो जे शहरनि जे लाइ खाधे पीते जे शयुनि समेत शहरनि जी रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु थींदड़ शयुनि जो मर्कज़ आहे, जिते अव्हां खे घी, खंड, दाल, लूण, चांवर समेत क्रीम पाउडर ऐं ॿारनि जे रांदीकनि समेत अव्हां जी ज़रूरत जूं शयूं हिकिड़े ई हंधि मिली सघंदियूं। इन मौक़े ते डी मार्ट जे सरवाण हरेश कुमार मुखी जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त असल में डिमांड हुई हिते न, खिपे में डिमांड हुई, अहिड़ो को सेल्फ सर्विस वारो काउंटर न हो, त तमामु सुठो रिस्पॉन्स आहे, जाम भलो रिस्पॉन्स आहे ऐं कस्टमर अचनि था, फैमिली सां अचनि था, जाम भलो रिस्पॉन्स आहे, जाम भलो, जाम फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट क्लास आहे। माण्हू मतिलबु सुलझियल माण्हू आहिनि, जाम सारा हिते सुलझियल माण्हू आहिनि जेके अचनि था, पाणे शॉपिंग कनि था, कंहिं क़िस्म जी बार्गनिंग कोन्हे, कंहिं क़िस्म जो तंग कोन था कनि ऐं ॾाढा असां मां मुतमिन बि आहिनि। असांखे मतिलबु इवन एतिरी दुआऊं ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि तव्हां माना जाम भलो कमु कयो आहे हिते अची। न अहिड़ो को अञा आयो कोन्हे साम्हूं जेको मतिलबु हरूभरू असांजे का तनक़ीद करे या छा, अहिड़ो माहौल बि न आहे जो मतिलबु हर कंहिं पंहिंजी शइ जा टैग लॻा पिया आहिनि, रेट ॾिसनि पिया, पाण उन्हनि लाइ सहूलियत आहे, जेके रेट वेट ॾिसी खणनि था उन्हनि लाइ जाम सहूलियत आहे। असांॾे जनरली पूरी रेंज आहे ऐं ग्रोसरी पूरी आहे, बेवरेज पूरी आहे, प्लस में टॉयज़ पूरा आहिनि ऐं ॿियूं जेके फूड आइटम जेके बि आहिनि न, तक़रीबन कोशिशि आहे फूड आइटम या जेके बि ज़रूरत जूं शयूं आहिनि, आइसक्रीम जी बीठी सभु आहिनि असांॾे। ऐं हाणे असीं वरी वधाइण बि वञूं पिया हिन खे, पोयां ताईं खणी वञूं पिया, पूरो छो रिस्पॉन्स सुठो मिलियो आहे त असीं हुनखे अञा बि मतिलबु हिन खे ग्रो करणु वञूं पिया अञा ताईं। इंशाल्लाह मतिलबु रमज़ान जे महीने में ही डबल हूंदो, रमज़ान में पैकेज बि ईंदो, रमज़ान में स्कीम बि हूंदी, रमज़ान में हिकु टोकन स्कीम बि असीं लॉन्च कंदासीं इंशाल्लाह, पोइ उहो बि मतिलबु कस्टमर लाइ हूंदी। खिपरो में डी मार्ट जी ज़रूरत हुई जिते शहरनि खे सभु शयूं हिकिड़ी जॻह ते मिलनि, इन जे लाइ असां खिपरो जे शहरनि जे लाइ डी मार्ट खोलियो। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश केबीसी अवामी न्यूज़ खिपरो। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला ॻोल्हे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।